पीर फागारो जमात इस्लामी जे अमीर सिराजुल हक सां मुलाक़ात बाद चयो आहे त कुझु ॻाल्हियूं डॉक्टर आसिम ॿुधायूं, कुझु उज़ैर बलोच ॿुधाईंदो। फंक्शन लीग सरबराह पीर फागारे चयो आहे त कुझु डॉक्टर आसिम ॿुधायो ऐं बाक़ी उज़ैर बलोच ॿुधाईंदो, जंहिं बाद सभु कुझु अवाम जे साम्हूं हूंदो। जमात इस्लामी जे अमीर सिराजुल हक फंक्शनल लीग सरबराह पीर फागारे सां मुलाक़ात कई। पीर फागारे चयो आहे त हुकूमत रेंजर्स खे ॾोहारी पकड़ण न ॾेई रही आहे। कुझु ॻाल्हियूं डॉक्टर आसिम ॿुधायूं, कुझु उज़ैर बलोच ॿुधाईंदो। सिराजुल हक चयो आहे त मार्च में करप्शन ख़िलाफ़ तहरीक हलाई वेंदी। जमात इस्लामी जे अमीर सिराजुल हक पागारो हाउस पहुची फंक्शनल लीग सरबराह पीर फागारे सां मुलाक़ात करे कराची ऑपरेशन ऐं मजमूई सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं। मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे पीर फागारे चयो त उज़ैर बलोच गिरफ़्तार थियो आहे। कुझु ॻाल्हियूं डॉक्टर आसिम ॿुधायूं ऐं हाणे घणो कुझु वरी उज़ैर बलोच ॿुधाईंदो ऐं इहो बि ॿुधाईंदो त हुन कंहिंजे चवण ते माण्हू मारिया। फागारे चयो त हुकूमत रेंजर्स खे ॾोहारी पकड़ न पई ॾिए, नैब वरी जवाबदारनि खां पैसा वठी खेनि छॾे ॾिए थी। सिराजुल हक चयो त ऑपरेशन ज़र्ब अर्ज़ समूरी क़ौम जो फ़ैसिलो हो, पर हुकूमत 20 नुक़्तनि ते अमल करण में नाकाम थी आहे। सिराजुल हक चयो त 375 अरब डॉलर्स करप्शन करे परॾेह विमाणिया विया आहिनि। हुकुमराननि जूं मिल्कियतूं परॾेह में आहिनि। मार्च में करप्शन ख़िलाफ़ तहरीक हलाई वेंदी।